जमाल शाह भरसां ॻोठ गुलाम मोहम्मद होत जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में उस्ताद न हुअण स्कूल जी इमारत झुरी वञण ऐं फर्नीचर समेत बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ ॻोठवासियुनि सदाम हुसैन होत शिकायत अली खूसो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि चयो त संदनि स्कूल गुज़िरियल 6 सालनि खां बंदि पियो आहे, जंहिं करे स्कूल जे 52 ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे, जिन खे पढ़ाइण लाइ हिकु बि उस्ताद मुक़ररु नाहे। हुननि चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी तालीम खाते जे ऑफिसरनि खे स्कूल खोलण लाइ काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि खड़ तेल कोन निकितो आहे। असांखे स्कूल खपे, असांखे उस्ताद खपे, असांखे तालीम हासिल खपे, असांखे फर्नीचर खपे। असांखे स्कूल में लाज़मी खपे ऐं उस्ताद बिल्डिंग नई ठहे ऐं फर्नीचर सॼो नओं खपे। असांखे स्कूल ठाराए ॾियो, असांखे मास्तर खपे ऐं असांखे फर्नीचर हासिल करे ॾियो। महिरबानी मीडिया वारनि जी जो तव्हां असांजी स्कूल जी विज़िट कई आहे ऐं मुंहिंजो नेक मर्द मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद आहे ऐं ज़ात जो हुते मुंहिंजो स्कूल में तक़रीबन 50-55 छोकिरो पढ़ंदो हो, जेको हिन टाइम मास्तर 2014 खां असां खां वियो। अॼु ताईं वरी कोशिशि कयोसीं, उस्ताद न आयो आहे। असांजा छोकिरा परे स्कूलनि में पढ़णु वञनि था, जिते उते किथे हिकु टाइम त असांजा छोकिरी एक्सीडेंट बि थिया, उन्हनि जूं टंगूं वॼी पियूं रोड जे हादसे जे करे। पर महिरबानी करे असांखे इहो आहे त असांजो स्कूल खोलियो वञे, असांखे उस्ताद ॾिनो वञे। हुननि तालीम खाते सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त स्कूल में उस्ताद मुक़ररु करे स्कूल जी इमारत तामीर कराए पाणी ऐं फर्नीचर समेत बिजली जूं समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk